नाज़िन अल्लामा इकबाल यूनिवर्सिटी का पोइ मोरो जी गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल हाजी मोहम्मद ओस्मान मेमन लाइ बि मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई मुफ़्त प्लाट ॾेई छॾियो आहे। गुलाम नबी मोराई स्कूल के ॾिनल प्लाट ते पहुची इफ्तिताह कयो। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था मोरो मां अख्तर लगारी जी ही रिपोर्ट। मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई मोरो जी सिंध कॉलोनी में गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल हाजी मोहम्मद ओस्मान मेमन के वधीक क्लास ठाराइण लाइ 2000 फुट मुफ़्त प्लाट ॾेई छॾियो। उन सिलसिले में गुलाम नबी मोराई स्कूल के ॾिनल प्लाट ते पहुची कोडर जा लपा हणी इफ्तिताह कयो ऐं दुआ घुरी। प्लाट स्कूल इंतजामिया हवाले कयो। गुलाम नबी मोराई जो स्कूल के ॾिनल प्लाट ते पहुचण वक़्तु शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते बशीर अहमद मोराई, अमानुल्लाह मोराई, गुलाम हादी मोराई, साजन सोलंगी, अतुर सोलंगी, उस्तादन मोहम्मद सुलेमान सोलंगी, गुलाम नबी सूमरो, रहमतुल्लाह सोलंगी, खादिम हुसैन सोलंगी, आशिक सोलंगी, गुलाम मुस्तफ़ा कोराई, गुल हसन खोसो, नूरुद्दीन सोलंगी ऐं एजुकेशन वर्क्स खाते जा ऑफिसर पिणु मौजूद हुआ। मुनक़द कयल तक़रीब में मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़ती सूखड़ी, अजरक ऐं टोपी पाराई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई चयो त स्कूल खे मुफ़्त प्लाट ॾेई ख़ुशी थी रही आहे, छो त सिंध कॉलोनी ऐं भरपासे जा ग़रीब ॿारड़ा हिन स्कूल मां बुनियादी तालीम हासिल करे आला मुक़ाम ते पहुचंदा ऐं आऊं इहो ई चाहियां थो। गुलाम नबी मोराई चयो त तालीम खां सिवा कुझु बि नाहे। तालीमी उंधाई समाज खे रोशन करे थी। सिंध जे खुशहाली, तरक़ी ऐं तामीर जो दारोमदार तालीम ते आहे। अॼु असां जेको हिन मंज़िल ते आहियूं तालीम जे करे आहियूं। ग़रीब, पोहियत ऐं मज़दूर वालिदैन पंहिंजे ॿारनि न्याणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां मालामाल कनि। हुन चयो त मुंहिंजे वालिद साहब मरहूम हाजी भली ॾिनो मेमण पंहिंजी हयाती में मौजूदा स्कूल खे मुफ़्त में प्लाट ॾिनो ऐं स्कूल जी बिल्डिंग वजूद में आई। वधीक क्लास ठाराइण लाइ स्कूल जे भरिसाम्हूं प्लाट ॾिनो आहे। ही स्कूल मुंहिंजे ॾाॾे जे नाले ते आहे। गुलाम नबी मोराई वधीक चयो त शुरू खां वठी असां तालीमी ग़रीब माण्हुनि जी भलाई तोड़े बहितरी लाइ पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा पिया अचूं। मोरो शहर मुंहिंजो मातृभूमि आहे। हिन शहर सां मुंहिंजी मोहबत आहे। जेको बि कुझु थी सघंदो हिन शहर लाइ ऐं हिन शहर जे माण्हुनि लाइ कंदो रहंदुसि। हुन चयो त अल्लामा इकबाल यूनिवर्सिटी खे मोरो में कैंपस क़ाइमु करण लाइ करोड़ रुपयनि जो प्लाट मुफ़्त में फराहम कयो आहे। कैंपस जी बिल्डिंग जो कमु जारी आहे। जिते तालीम जी ॻाल्हि हूंदी उते असां सभु कुझु क़ुर्बान कंदासीं। गुलाम नबी मोराई चयो त उस्ताद जो पैगम्बरी पेशो आहे। इन्हनि महान उस्तादनि खे मां सलाम पेश कयां थो जिन पूरी ज़िंदगी स्कूलनि जी तालीम लाइ वक़्फ़ करे छॾी। इन्हनि उस्तादनि बि असांखे पढ़ायो। इन्हनि जी कमिटमेंट सिर्फ़ु तालीम ऐं ॿारड़नि सां हुई। हुन चयो त हुकुमराननि जी ग़लति पॉलिसियुनि ऐं करप्शन जे करे सिंध जी तालीम खे नुक़सानु पहुची रहियो आहे ऐं तालीम जे लिहाज़ खां असां पोइ ते वञी रहिया आहियूं। असांखे पंहिंजा तालीमी इदारा बचाइणा आहिनि। सभई तालीम दोस्त, उस्ताद, वालिदैन, शागिर्द ऐं सिविल सोसाइटी पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कनि। तक़रीब में हाजी ओस्मान सोलंगी, बशीर अहमद सोलंगी, मोहम्मद हाशिम सोलंगी, गुलाम रसूल, इमाम बख्श ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। ॿिए तरफ़ सिंध कॉलोनी जे रहवासिन, मौज़िज़िन, उस्तादनि ऐं वालिदैन मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई खे स्कूल लाइ मुफ़्त प्लाट ॾियण ते ख़राज तहसीन पेश कयो। मौज़िज़िन चयो त गुलाम नबी मोराई जा अहिड़ा तारीख़ी कम हमेशह यादि रहंदा। हुन हमेशह इंसानियत, तालीम, सिंध ऐं मोरो जी बहितरी लाइ कमु कयो आहे। मुफ़्त में प्लाट ॾियण संदन वॾो कारनामो आहे। असां संदसि शुक्रगुज़ार आहियूं। मुंहिंजो ऐं मुंहिंजे ख़ानदान जो तमामु पुराणो तालुक़ु आहे। जॾहिं बाबा साईं जी ज़मीन हुई हिते त असांजा सभु हारी कमदार सोलंगी हूंदा ऐं टी पीढ़ी आहे उन्हनि जी, उन्हनि सां तालुक़ु आहे असांजो। पहिरीं पीढ़ी हिननि जो ॾाढो मोहम्मद यूसुफ, पोइ वरी शहबेग वारा, ईदन वारा, पोइ वरी हाणे टी पीढ़ी आहे हिननि जी। टिनि पीढ़ियुनि जो तालुक़ु आहे। पर हिन इलाइक़े सां त सदियुनि जो तालुक़ु आहे। मूं तंहिंजे करे मां मोरे खां ॿाहिरि रहंदे बि पंहिंजी हाज़िरी मोराइण जे लाइ इन करे मोराई इन करे सॾायो। ऐं इहो मूं तख़ल्लुस 1970 खां वठी जॾहिं मां यूनिवर्सिटीअ में वियुसि ऐं उतां जो सदर थियुसि त पोइ गुलाम नबी मोराई जे नाले सां मशहूरु थियुसि। तालीम जे लाइ मुंहिंजे वालिद साहब जेको ॾीओ जलायो या जेको पौधो रखियो उहो पंहिंजे हिन जॾहिं सिंध कॉलोनी ठही त अॼु खां कोई 50 साल में 40 साल अॻु में हिन स्कूल जो बुनियाद, स्कूल जे लाइ प्लाट ॾिनो। 2 स्कूलनि जे लाइ प्लाट ॾिनो, गर्ल्स लाइ बि, प्राइमरी स्कूल लाइ ऐं बॉइज़ प्राइमरी स्कूल लाइ बि प्लाट ॾिना। मस्जिद लाइ प्लाट ॾिना मुंहिंजे वालिद साहब बुज़ुर्गनि त छो त ॾाॾी जी ज़मीन हुई, तंहिंजे करे मुंहिंजे चाचे बि ॾिनी मस्जिद लाइ ज़मीन। त उहो जेको हुननि जो जज़्बो मूं ॾिठो, हुननि जो जेको कम जो कर तकार जो तरीक़ो मूं ॾिठो,
त मां चवंदो आहियां त मां वालिद साहब जी कापी आहियां। सभिनी खे ख़बर आहे त वालिद साहब हिते जॾहिं हो ज़मींदार हो, मोरे जो रहवासी हो, त पंहिंजे मुड़सी सां ज़मींदारी कंदो हो ऐं कंहिंखां कोन ॾिजंदो अला हुनखे डपु कोन ॾिनो तो अला मूंखे बि उहो ई उन ॻाल्हि सां नवाज़ियो आहे। हालांकि मुंहिंजी ज़मीन कॾहिं असांजी फैमिली जी मोरे में आहे, पर मुंहिंजी हैदराबाद में बि बनी आहे। त तव्हांजी दुआऊं आहिनि त उते बि ईअं केरु ख़शट न कंदो, पर जेकॾहिं कंहिं कॾहिं ख़शट कई हूंदी त उन्हनि खे अहिड़ो सबक़ु सेखारियो हूंदो जो ॿियनि जे लाइ बि सबक़ु हूंदो, कॾहिं बि वरी कंहिं ख़शट न कंदी। वालिद साहब जो बि ईअं हो। साजन सोलंकी साहब मूंसां राब्तो कयो त असांखे ॿियो वधीक प्लॉट थो खपे प्राइमरी स्कूल जे लाइ, वधीक कमरा मंज़ूर कराया अथऊं त असांखे प्लॉट पधराए ॾियो। उहो मुंहिंजो भाउ मां लाइ हिते आहे, उहो इंचार्ज आहे तव्हांजो, त पोइ हुनखे बि चयो, पोइ वरी अची हिननि फ़ैसिलो कयो त हीअं हेतिरो प्लॉट खपे ऐं जीअं त 5 क्लासरूम बि ठही सघनि, ऐं स्कूल बि प्राइमरी स्कूल बि नज़र अचे। तव्हां हिननि जे मर्ज़ी सां, साजन साहब जी मर्ज़ी सां पहिरीं त ॿिए नमूने हो, पोइ हुननि चयो त न ईअं न असांखे हीअं ॾियो, त पोइ उहो ई प्लॉट ॾिनोसीं जीअं त साजन साहब हुयो। हाणे ॻाल्हि आहे त इहो साजन जो इंट्रस्ट कोन्हे, न को साजन अकेले जो मफ़ाद कोन्हे, न को मूं ग़ुलाम नबी मोराई जो मफ़ाद आहे। इहे असांजे बचनि जो मुस्तक़बिल आहे, जेकी आईंदह जा आबाद थींदा ऐं आंदे जो मुस्तक़बिल जेको असांजो आहे। उन्हनि खे तइलीम ॾियारियूं, हुनुर सेखारियूं। असांजी सिंधी सोसाइटीअ जो जीअण जो इहो वाहिद ज़रियो आहे त तइलीम ॾियारियो। पर तइलीम महिरबानी करे तव्हां जेका कापी वारी आहे सा तइलीम कान्हे। तइलीम उहा आहे जेका उस्ताद पढ़ाए ऐं शागिर्द पढ़े ऐं कापी वारी शइ न हुजे। छो त लियाकत तॾहिं थींदी जॾहिं कापी न कंदो, कापी कंदो त लियाकत न थींदी ऐं न को वधी सघंदो। मां इन तइलीम जे करे हिते आहियां। वालिद साहब को जागीरदार कोन हो, ज़मींदार ज़रूर, पर जेकॾहिं मां हिते पहुतो आहियां त मूं नंढे हूंदे खां वठी तालीम ते ध्यानु ॾिनो ऐं मुंहिंजा ख़्वाब वॾा हुआ त मां एॾो वॾो थींदुसि। मुंहिंजा ख़्वाब पंहिंजा वॾा रखनि असांजा नौजवान नंढड़ा ॿार। मुंहिंजी माउ थी मूंखे चए त तूं अञा नंढड़ो आहीं, साल ॿिनि जो, त असां डिप्टी कलेक्टर जे घर दावत ॾिनी। डिप्टी कलेक्टर जे घर वारनि असांखे हलियासीं त तूं हुन ॻाल्हाए बि पूरो न सघंदे त तूं पुछंदी केरु आहे जंहिंजे घर आहे, त असां तोखे ॿुधायो त डिप्टी कलेक्टर आहे, त तूं चयो मां बि डिप्टी थींदुसि। त मां इहा ॻाल्हि थो कयां, डिप्टी कलेक्टर 17 ग्रेड में, मां 20 ग्रेड में वञी ऐं अॻु में रिटायरमेंट वरिती। सो ॻाल्हि आहे त ख़्वाब जेको वॾा ॾिसंदो ऐं सचाई सां जेको ख़्वाबनि जी ताबीर करण जी कोशिशि कंदो, उनजी ताबीर थींदी थींदी ॿार जो मुस्तक़बिल तव्हां नथा रोके सघो। जेको ॿार महिनत करे पढ़े ऐं इहो फ़ैसिलो करे त मूंखे थियणो आहे। असांजे हिननि सभिनी उमेद आहे मूंखे हिननि जा माइट ऐं हिननि जा उस्ताद सभु महिनत कंदा। माइट जो कमु हिकिड़ो तमामु वॾो आहे, हू ॾिसनि त ॿारु स्कूल वञे, रुले न। असांजे ज़माने में ॿारु स्कूल न वेंदो त उस्ताद मोकिलींदो, टंगोटाली करे खणी थी उस्ताद मोकिलींदो। उहो उस्ताद खे सलाम आहे, उन उस्ताद खे जंहिं उस्ताद उहे ॿारनि में ईअं इंट्रस्ट वरितो, ईअं चाह वरितो जीअं पंहिंजे बचनि में वठे। ऐं माइट कॾहिं न उस्ताद खे रोकियो थो त असांजे ॿार खे मारी छो थो। मां इहो थो चवां बाबा, जेसिताईं लोह खे हथोड़ो न हणंदो त लोह कोनर कोन थींदो, चात न थींदो। तंहिं करे उस्ताद खे, उस्ताद पैगंबर आहे, पैगंबरी पेशवा। उस्ताद जी इज़त कंदासीं त इहे असांजा मुस्तक़बिल जा मामार जेके आहिनि सॼा ईंदा, इहे ॿार सुधरंदा। उस्ताद हुनजो तव्हां खां पोइ ॿियो नंबर ते उस्ताद माउ पीउ आहे, उनजे हवाले कयोसि। ऐं उहे उस्ताद आहिनि अञा, सभु त हाणे भींग कान थी आहे, पर भींग घणे हद ताईं थी वई आहे। हुननि जो बि रोल आहे, निज़ाम जो ॾोह आहे। पैसा वठी जेकॾहिं हुननि खे नौकरियूं मिलंदियूं, पैसा हुकूमत जा वज़ीर कामोरा बेशरम पैसा वठी उस्तादनि जूं भर्तियूं कंदा त उस्तादनि में शर्म वरी किथां। तो तंहिं करे उहे उस्ताद जिन में कमिटमेंट आहे अञा आहिनि सिंध में, पाकिस्तान में, असां उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कयूं, उन्हनि जी इज़त कयूं, इज़त अफ़ज़ाई कयूं। छो त तमामु ज़रूरी आहे त उस्ताद खे मुआशिरे में जेको मक़ाम आहे,
सुधरियल मुल्कनि में उस्ताद अची वियो त सभु कुझु थी वियो। सुधरियल मुल्कनि में उस्ताद जो एॾो वॾो मर्तबो आहे। हिकिड़ो दफ़ो फ्रांस जी कोर्ट में उस्ताद अची वियो त जज उथी बीह रहियो त अॼु मुंहिंजी कोर्ट में उस्ताद आयो आहे। उस्ताद जो इहो मान मर्तबो आहे। असांजी बि कोताहियूं आहिनि सोसाइटी जूं, असां उस्ताद खे उहो मर्तबो न ॾिनो आहे, पर ॾियणो पवंदो उस्ताद खे उहो मर्तबो, त जीअं असांजे ईंदड़ नसुलनि खे ठाहे तयारु करे। ऐं जेके अॻियां तमामु घणा चैलेंजिस आहिनि सिंधियुनि खे, सिंधियुनि सां जेको 12-13 साल में थी आहे, ठीकु आहे, को वॾो माण्हू थी वियो जेके छा थी वञे, पर उहो चंद माण्हू थिया न, सोसाइटी खे त तबाह करे छॾियो। गुरबत, रिश्वत, को ग़रीब मञे त सही, को कम जे लाइ किथे सवाल ई पैदा कंदो जेसीं पैसा न ॾिए। उन में हुनजो ॾोह न आहे। ऐं उन ऑफिसर खे ॾोह नथा ॾियूं जेके हुनजी पोस्टिंग था कनि, उनखां पैसा वठी था मोकिलनि। ऐं ज़रदारी साहिबु जॾहिं सदर साहिबु उहो रिकॉर्ड थिए पियो, ज़रदारी साहिबु सदर साहिबु मूंखे चयोमांसि, मूं चयोसि जे को पैसा वठी ईंदो पोस्टिंग ते, उहो ग़रीब माण्हुनि खे छिलींदो न, कंहिंखे छिलींदो। जेकॾहिं तव्हां इहे उस्ताद न बल्कि पूरी सोसाइटी तपेदार खां पोइ पैसा वठी पोस्टिंग कंदो, मुख़्तियारकार खां पोस्टिंग पैसा वठी पोस्टिंग कंदो, सूबेदार खां पैसा वठी पोस्टिंग कंदो, त कंहिंखां पैसा वठंदो? ग़रीब माण्हुनि खां घुरींदो न। तंहिंजे करे रिश्वत जो जेको मामिलो आहे या जेको रिश्वत जो एलिमेंट आहे असांजे सिंध में सभिनी सूबनि खां वधीक आहे। ऐं सिंध सभिनी सूबनि में ख़ुशहाल आहे। तेल असां वटि, गैस असां वटि, कोयलो असां वटि, ज़राअत असां वटि, असां पाकिस्तान पूरे खे ज़राअत जे मामले में पाकिस्तान खे पाले थी सिंध। असां कणिक वधीक पैदा कयूं, खंड वधीक पैदा कयूं, हर शइ वधीक था पैदा कयूं, पर पोइ असां ख़ुशहाल छो न आहियूं? असां ख़ुशहाल जे करे कोन असांजी लीडरशिप उहो पंहिंजो पेट थी भरे, असांजो लीडर असांजो पंहिंजो पेट थो भरे ऐं ग़रीबनि जो पेट ख़ाली थो रहे। हाणे उहो त हिकिड़ी अहिड़ी तहरीक आहे जेका हला करे पोइ सिंधी माण्हू जागी पवनि, चोर खे वोट न ॾियनि, चङे खे वोट ॾियनि। जीअं भाऊ आहे, जीअं पंहिंजे टकल स्कूल जी तामीर जे लाइ पाण थो पतो, अहिड़नि माण्हुनि खे अॻियां आणो जेकी माण्हू तव्हांजो ॾुख दर्द महसूसु कनि। तंहिं करे मूंखे ख़ुशी थी आहे हिते अची, ऐं मुंहिंजे लाइ मान वारी ॻाल्हि आहे। मुंहिंजूं पंहिंजा रस्ता आहिनि, असां हिन शाख में नंढा हूंदासीं विझण ईंदा, इहे हितां ट्रक ॾींदा हुआसीं, मानी वरी कराईंदा हुआसीं। तंहिं करे अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, पंहिंजे औलाद जे मुस्तक़बिल ते हथु रखो, उन्हनि खे बहितर इंसान कयो। तव्हां सुठी तइलीम ॾियारे छॾी बचनि खे, त तव्हां ठीको न खयो आहे हिन साॻे ईअं हलण जो दुनिया में, गुरबत सां हलण में तव्हां ठीको त कोन खयो आहे। तव्हां तॾहिं पाण सुधरंदो जॾहिं मां चवंदो बदन जा कपिड़ा विकिणो, गोॾ में हलो बच्चा पढ़ाए, बच्चा तव्हां पढ़ाए विधा त तव्हां पंहिंजो पाण ते पंहिंजे सॼे उन नसुल खे तयारु करे वरितो, पाण खे तयारु करे वरितो। ऐं उनखां पोइ जेतिरा बि शहरनि ॾांहुं वञी सघो था, शहरनि ॾे वञो, वॾनि शहरनि ॾे वञो, उते जी महिनत मज़दूरी कयो, हुनुरमंद हुजो त उते वञो, हुनुर तव्हांखे अचणु खपे। त छा आहे उते तइलीम बि बहितर आहे ऐं मौक़िया बि घणा आहिनि। त तव्हांजी वॾी महिरबानी जो मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, मां आयुसि ऐं इंशाअल्लाह ईंदो रहंदुसि जॾहिं बि तव्हां चवंदो। आई तव्हांजे लाइ स्पेशली